मुआरज़ कनि त चइनि अमलनि जो इहतमाम कयो। हिकिड़ो सियाम रमज़ान, ॿिए नंबर ते क़याम रमज़ान। क़याम रमज़ान जे बारे में नूरानी अर्ज़ कनि, जेके दोस्त 8 रकातूं पढ़ी करे हलिया था वञनि उहे यादि रखनि 8 रकातूं जेकॾहिं तव्हांजो पंहिंजो अकुल आहे त इहो तव्हांजो अकुल दीन जो नालो न आहे। जीअं अर्ज़ कनि सहाबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जो अकुल अवां असांजे अकुल खां वधीक आहे। हीअ दुनिया जे अंदरि शैतान ऐं फासिद क़िस्म जा माण्हू पैदा थिया आहिनि जेके चवंदा आहिनि असां रसूलुल्लाह जा ताबेदार आहियूं। सहाबा जा थोरी। अरे जंहिंजे ईमान जी गवाही क़ुरान ॾिनी उनजे मथां तुंहिंजो अकुल मथे थियो। अल्लाह फरमाता अला इन्नहुम हुमुस सुफाह व इज़ा क़ील लहुम आमिनू कमा आमन अन्नास। कुरान फरमाए सूरह बकरा जी इब्तिदा में फरमाईंदा ईमान ई आणे जे ईमान आणे सहाबा व हबीब क़ुलूबिना व तबीबना व तबीब क़ुलूबिना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. وإذ جعلنا البيت مثابة للناس وأمنا واتخذوا من مقام إبراهيم مصلى وعهدنا إسماعيل أن طهر بيتي للطائفين والعاكفين والركع السجود. وإذ قال إبراهيم رب اجعل هذا بلدا آمنا وارزق أهله من الثمرات من آمن منهم بالله واليوم الآخر. قال ومن كفر فأمتعه قليلا ثم أضطره إلى عذاب النار وبئس المصير. صدق الله العلي العظيم. عن عبد الله بن عمر قال كان رسول الله صلى الله عليه وسلم يعتكف العشر الأواخر من رمضان. وعن أبي هريرة قال كان رسول الله صلى الله عليه وسلم يعتكف في كل رمضان 10 أيام فلما كان العام الذي قدر فيه اعتكف 20 يوما. قال رسول الله صلى الله عليه وسلم اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وبارك وسلم تسليما كثيرا كثيرا. अल्लाह तबारक व तआला जे कलाम मुक़द्दस मां सूरत बकरा जो 14 दुआ जे सामने तिलावत कई आहिनि। रमज़ान मुबारक जो 16 रोज़ो आहे ऐं ॿियो अशरो हली रहियो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया त पहिरियों अशरो रमज़ान जो रहमत आहे, ॿियो अशरो बख़्शिश जो आहे, मग़फ़िरत जो आहे ऐं टियों ऐं आख़िरी अशरो जेको आहे उहो जहन्नम खां आज़ादी जो अशरो आहे। अशरो अरबी जे अंदरि 10 खे चइबो आहे। अल्लाह तबारक व तआला रमज़ान मुबारक जूं साअतूं घणी नसीब फरमायूं आहिनि। कामयाब थींदो उहो मुस्लमान जंहिं रमज़ान जो क़दुरु कयो, रमज़ान जो एहतराम कयो, रमज़ान जा रोज़ा रखिया ऐं रमज़ान जे अंदरि राति जो क़याम कयो ऐं क़ुरान मुक़द्दस जी तिलावत जो इहतमाम कयो।
ये टे अमल सजे रमज़ान सां वाबस्ता आहिनि। पहिरें नंबर ते सियाम रमज़ान, ॿिए नंबर ते क़ियाम रमज़ान ऐं टे नंबर ते क़ुरान मुक़द्दस की तिलावत। ये टई अमल अहिड़ा आहिनि जंहिंजे क़बूलियत जे अंदरि कंहिं बि क़िस्म जो शक ऐं शुबो न आहे। ईमान वारो रमज़ान जा रोज़ा रखंदो, अल्लाह पाक उन जे रोज़नि खे क़बूल फरमाईंदो ऐं उन जे रोज़नि खे आख़िरत जे लाइ ज़ख़ीरो बयानु फरमाईंदो। रमज़ान जे रोज़े जो एतिरो अजर आहे जो फरमायूं त रमज़ान मुबारक में बग़ैर कंहिं शरी गुज़र जे तव्हां रोज़ो रखणु छॾे ॾिनो, हाणे सॼी ज़िंदगी तव्हां रोज़ा रखंदा रहो, तॾहिं त रमज़ान जे अंदरि रोज़े रखण जो जेको सवाबु आहे सॼी ज़िंदगी जा रोज़ा रमज़ान जे सवाब में नथा पहुची सघनि। अल्लाह तबारक व तआला तमामु वॾो मक़ाम ऐं मर्तबो रखियो आहे। रमज़ान जा रोज़ा अल्लाह पाक जे तरफ़ खां नेमत आहे, रब जी रहमत आहे, अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ खां इनाम आहे। मुंहिंजे सुहिणे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे तोहफ़ो आहे, इहो तोहफ़ो काइनात जे अंदरि ॿिए कंहिं बि उम्मत खे नसीब न थियो। रोज़ा ॿियनि वटि हूंदा हुआ, एतिकाफ़ बि ॿियनि वटि हूंदो हुयो, पर ख़ासि इन महीने खे चूंडे करे इन महीने में रोज़नि खे फ़र्ज़ करणु, वरी इन ई महीने जे अंदरि मुस्लमान जे लाइ जेको हिदायत जो ज़रियो आहे, मुस्लमान जे लाइ जेको कामयाबी जो ज़रियो आहे, अल्लाह जो क़ुरान, उन क़ुरान खे इन महीने जे अंदरि नाज़िल करणु, इहे तमामु वॾी बरकत ऐं नफ़नि वारी ॻाल्हि आहे। अल्लाह पाक इन महीने जे अंदरि इन रमज़ान जा रोज़ा मुस्लमान ते फ़र्ज़ कया ऐं इन जी फ़र्ज़ियत जे करे अल्लाह पाक इन जी तबियत खे पाक ऐं साफ़ करणु फरमायो, सहीअ खे बि अल्लाह पाक बाबरकत बनाइणु फरमायो, अफ़्तारी खे बि मुंहिंजे रब साईं बाबरकत बनाइणु फरमायो। ऐं साईं मुंहिंजे खे चवां त सहरी ऐं अफ़्तारी जे विच में जेको वक़्तु मुस्लमान जो गुज़रे थो, उन में अल्लाह पाक रोज़ेदार खे ख़ुशख़बरी अता फरमायो, जंहिंमां हिकु ख़ुशख़बरी इहा बि आहे त रोज़ाइत तव्हां रोज़ो रखियो, तव्हांजे रोज़े रखण जे करे तव्हांजे मुंहं में जेका बूअ पैदा थी पई, अल्लाह तबारक व तआला खे तव्हां रोज़ेदार जी मुंहं जी बूअ इहा मुश्क ऐं अंबर खां बि वधीक महबूब आहे। अल्लाह पाक खे इहा बूअ वणंदी आहे, अल्लाह तबारक व तआला खे इहा ख़ुशबू वणंदी आहे। ऐं क़यामत जे ॾींहुं अल्लाह पाक इन रोज़ाइत जे लाइ रोज़े खे वकील बणाए करे बिहार फरमाईंदो, ईमान व इख्तिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही। दुनिया में अल्लाह पाक इन रोज़े जे सदके जेके अॻियां गुनाह थिया उन्हनि गुनाहनि खे अल्लाह पाक माफ़ थो करणु फरमाए ऐं आख़िरत जे अंदरि इहो रोज़ो रब वटि सिफ़ारिश कंदो, ए मुंहिंजा अल्लाह, दुनिया में हिन खाइण खे छॾियो, हिन पंहिंजे पीअण खे छॾियो, छाजे करे? जेकॾहिं लिकी वञी करे पाणी जो ढुकड़ो पीए हा या मानीअ जो गिरह खाए हा, हिन खे को ॾिसण वारो न हुयो, पर अल्लाह तुंहिंजे रज़ा जे ख़ातिर मुस्लमाननि में वुज़ू करण बि वियो या विझण बि वियो, पाणी साम्हूं बि हुयुसि, साम्हूं ॾिसे बि पियो, मुंहं में उन बि हुयुसि, उन जे बावजूदि हे ढुक बि पाणी जो न पियो पीए। छाजे करे? सम्झे पियो त मुंहिंजे अल्लाह जो हुकुम आहे, रोज़े जी हालत में तव्हांखे पाणी नाहे पीअणो, रोज़े जी हालत में तव्हांखे मानी नाहे खाइणी। अल्लाह जे हिन हुकुम खे पूरे करण जे लाइ हिन मुस्लमान रोज़े जो हया कयो। मुंहिंजा रब साईं आख़िरत जे अंदरि मूंखे हिन जो हया थो थिए, मुंहिंजा रब पाक हिन जे गुनाहनि खे माफ़ फरमाए करे मुंहिंजी वकालत क़बूल फरमाए हिन खे जन्नत जे तरफ़ रवानो करणु फरमाए। ॻाल्हि सम्झ में अचे थी? अल्लाह पाक वॾी अहमियत रखे ऐं इन रोज़े जो फ़ाइदो बि इंसान खे अल्लाह पाक तबई फ़ाइदा बि अता फरमाया ऐं साईं मुंहिंजे खे चवां त शरई फ़ाइदा बि रब साईं अता फरमाया। ऐं हिकिड़ी ॻाल्हि मां अर्ज़ु कयां, दीन अक़ल जे त दीन अल्लाह पाक जे हुकुम जो नालो आहे। हाणे इंसान पंहिंजे तरफ़ खां ॻाल्हियूं ठाहे त साईं मूं वटि माल जाम आहे, मूंखे सिहत न आहे, फलाणा आहे, हीउ कमु आहे, उन्हनि जे करे रोज़ो माफ़ आहे, त मुंहिंजा दोस्तो उन जे लाइ शरीयत जे तरफ़ मुतवजो थियणो पवंदो, पंहिंजी मर्ज़ी न हलाइणी पवंदी। जेकॾहिं शरीयत जे तरफ़ मुतवजो थिए पोइ त पोइ आहे असुलु अल्लाह ऐं अल्लाह जे हुकुम जे पाण लॻा। इहो हिकिड़ो शैतान ज़हन में विझी छॾियो त बाबा दीन जे लाइ न क़ुरान जी ज़रूरत, न हदीस जी ज़रूरत, बसि पंहिंजो अकुलु हलायो। त पंहिंजे अकुल जो मिसाल उलमा ईअं पेश कंदा आहिनि त जेकॾहिं जहिड़ी तरह तव्हां को डॉक्टर हुजे, को तव्हां मां प्रोफेसर हुजे, को तव्हां मां आलिम सॻोरो हुजे, पर इन इल्म ऐं डॉक्टरी ऐं बैरिस्ट्री जो ताल्लुक़ु अखियुनि जे नूर सां न आहे। अखियुनि जे नूर खे जॾहिं ॾिसणो पवंदो त हुनखे साम्हूं जहान जी हाल जी रोशनी खपे ऐं रोशनी जे लाइ या त सिज जी रोशनी हुजे या राति जे वक़्त में ॾींहं ऐं बत्ती जी रोशनी हुजे। जेकॾहिं राति जे वक़्त में
उंदे में वञी वींदे डॉक्टर साहब या को बैरिस्टर साहब या को मौलवी सगरो गटर जे अंदर की कोई उनके तव्हां ईअं चवंदो त भया डॉक्टर मौलवी थी करे गटर में पई ईअं चवंदो उन में इन शइ जो दख़ल हूंदो अथव रोशनी न हुई जंहिंजे करे हिन जी अखि कमु न कयो त इहो वीचारो गटर जे अंदर किरी पियो अहिड़ी तरह ईमान खे हासिल करण जे लाइ अवां ऐं असांखे क़ुर ऐं मुहम्मद मुस्तफ़ा जे दीन जी रोशनी जी ज़रूरत आहे पाण अकुल सां जेकॾहिं दीन खे को सुञाणे हा अल्लाह जा नबी पाण सुञाणनि हा पर अल्लाह तबारक व तआला नबियनि जी पाण उस्तादी करणु फरमाई नबियनि खे अल्लाह तबारक व तआला उन्ही करे पैदा करणु फरमायो माना दुनिया में कंहिंखां बि लिखिया पढ़िया कोन अल्लाह उन्हनि जो उस्ताद थी करे उन्हनि खे अहिड़ो सबक़ सेखारी जो पूरी दुनिया जा उस्ताद बणिजी विया हलिया मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कंहिं वटि बि पढ़िया कोन कंहिं वटि बि लिखियलु कोन सिखिया उनजे बावजूदि अहिड़ो सुहिणो ऐं हसीन जमील क़ुर असांजे साम्हूं पेश कयूं जो 1400 साल गुज़री विया मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जहिड़ो क़ुर 30 पारा त पंहिंजी जाइ ते पर उनजी हिकिड़ी सूरत बि ठाहिण ते क़ादिर न आहे इहो मौजूदो आहे अल्लाह जो क़ुर इहो मौजूदो आहे अल्लाह जे क़ुर जो इहा हक़ानियत आहे इस्लाम सचो आहे अब छो सचो आहे उन जहिड़ो किताब कंहिं वटि आहे कोन तव्हां हिंदुनि जहिड़ो किताब ॿिए वटि ॾेखारे सघो था ईसान जहिड़ो किताब ॿिए वटि ॾेखारे सघो था तव्हां यहूदियुनि जहिड़ो किताब ॿिए वटि ॾेखारे सघो था या उनजे अंदरि तज़ाद हूंदो हिकु जॻह ते हिकु शइ लिखियलु हूंदी त ॿी जॻह ते ॿी शइ लिखियलु हूंदी इहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अल्लाह जो क़ुर आहे जेको 1400 साल अॻु में नाज़िल थियो अॼु ताईं काफ़िर बि रिसर्च कंदा रहिया पर क़ुर मुक़द्दस जे अंदरि काफ़िर खे बि ग़लती कढण जी हिम्मत न थी काफ़िर खे बि क़ुर जे मुक़ाबले करण जी हिम्मत न थी जंहिंमां मालूम थियो अल्लाह जो रसूल जेको पढ़ियल बि न हुयो लिखियल बि न हुयो उनखे अहिड़ो हसीन जमील ऐं अरब जे अंदरि जेके शेरो शाइरी जे अंदरि वॾा मशहूर शाइर हूंदा हुआ वॾा पढ़ियल लिखियल हूंदा हुआ पंहिंजा शेर लिखी करे बैतुल्लाह जी भित ते हणी ईंदा हुआ उन्हनि जे साम्हूं जॾहिं हिकिड़े अल्लाह जे बानी सहाबीअ इन्ना अतैना कल कौसर जी सूरत नाज़िल थी उहा लिखी करे जॾहिं बैतुल्लाह जे उन भित ते उहा इन्ना अतैना जी पटी हणी आयो अरबनि चयो हीउ कहिड़ो कलाम तव्हां हिन बैतुल्लाह जी भित ते हयो आहे इन कलाम जे मुक़ाबले में असां जेके 100 सालनि खां जेके शेरो शाइरी कयूं पिया सभु जो सभु अरबी जा कलाम इन कलाम जे साम्हूं शर्मिंदा अल्लाह जो क़ुर जो मौजूदो आहे अल्लाह जो क़ुर मौजूद किताब आहे इन क़ुर खे अल्लाह पाक नाज़िल फरमायो रमज़ान में इन कलाम खे रब नाज़िल फरमायो रमज़ान में इहा रोशनी आहे असांखे दीन ते अमल करण जी तंहिंजे करे केॾो बि अक़लमंद हुजे केॾो बि वॾो साहिब फ़रासत हुजे केॾो बि बैरिस्टर हुजे केॾो बि साईं डॉक्टर हुजे केॾो बि दुनिया जो प्रोफेसर हुजे पर जेसीं ताईं उनखे क़ुर जी तालीम न आहे या क़ुर जे इल्म वारे जे पोयां जेसीं ताईं न लॻंदो मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे हुक्म जी ताबेदारी जेसीं ताईं न कंदो अची करे तेसीं ताईं उनखे दीन जी ऐं शरीयत जी इल्म ऐं पतो कॾहिं कोन पवंदो शरीयत जो पतो कॾहिं कोन पवंदो केॾा बि इंसान होशियार थी पवनि साहब खां मथे होशियार नथा थी सघनि हिकिड़ो साहबी आहे जॾहिं क़ुर मुक़द्दस जी आयत नाज़िल थी फरमाई त जंहिं वक़्त में अछो धागो कारे धागे खां जुदा थींदो त उहो जेको सुबुह काज़िब ऐं सुबुह सादिक़ जे फ़र्क़ जो वक़्तु आहे हिकिड़ो साहबी अछो ऐं कारो धागो पाण में मिलाए विहण जे ख़ातिर सुम्ही सुबुह जो उथियो त ॾिठी त अछो धागो कारे धागे खां जुदा थियो न थियो खणी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि साईं तव्हां त चयो हुयो त हीउ जेको अछो धागो कारे धागे खां सुबुह जे वक़्त में जुदा थींदो हे त सिज ॿाहिरि निकिरी आहे धागो पाण में मिलियो पियो आहे पाण सॼे मुस्कुराइण फरमाई त क़ुर जे मक़सद नाज़िल आयत जो मक़सद इहो कोन हुयो बल्कि हुन जो मक़सद इहो हुयो जंहिं वक़्त में कारी राति जेका आहे अछे सुबुह खां जुदा थींदी त उन वक़्त में सुबुह सादिक़ ऐं सुबुह काज़िब थी करे पवंदी जॾहिं साहबी खे ख़बर न पई पए आम इंसान खे कोई ख़बर कोन्हे हेठि थी टांडो खणी जेको आहे मां पहुची पढ़ी जे चवंदा आहिनि कुएं लॻी हली वेठी मां पसारी पढ़ी असां वटि हाल इहो आहे हर को पसारी लॻो पियो आहे हर को जेको आहे साईं हुनखे चवां त पंहिंजे नमूने सां कंहिं हिकिड़े वकील बैरिस्टर जेको फोन करे पुछो चई साईं जेको आहे रमज़ान में जेका पंहिंजे घरवारी सां हक़ ॾेई करे वेही रोज़ो भॻो या बचो वाह बैरिस्टर जो बारिश बि तोखे कमाई न वक़्त में कोन कमाई छाजे करे शरीयत जो इल्मु आहे शरीयत जे इल्म जे लाइ दीन ते हलण जे लाइ मुहम्मद मुस्तफ़ा दीन जी रोशनी कई उते दुनिया जी रोशनी कंदी तव्हां बज़ाहिर अखियुनि जे नूर सां खणी केतिरो बि दुनिया खे ॾिसो पर जेतिरो क़ुर तव्हांखे ॿुधाईंदो जेतिरो तव्हांखे मुहम्मद मुस्तफ़ा जो दीन ॿुधाईंदो तेसीं ताईं तव्हांखे दीन जी तालीम कॾहिं ॾियणो पवंदी दीन जी तालीम जे लाइ पाण खे क़ुर जे तरफ़ मुतवजो करणो पवंदो बहरहाल किस्सा मुख़्तसर मुआरिज़ कनि त अकुली दलील छॾे करे अचो अल्लाह जे हुक्म जे मथां क़ुर में लिखियो पियो आहे त ईमान वारे जे मथां रोज़ा फ़र्ज़ आहिनि त फ़र्ज़ हाणे पंहिंजे तरफ़ तालीम न आहे साईं रोज़ी ते थो वञा मां फिलहाल कम थो कयां मूंखे इहा मजबूरी आहे मूंखे हे कमु आहे मुंहिंजा दोस्तो इहा मजबूरी न आहे मजबूरी आहे अगरि तूं ज़िंदगी खां रोज़ो नथो रखी सघे तुंहिंजी तबियत एॾी नासाज़ आहे रोज़ो रखे थो सम्झे थो त तबियत बिगड़जी वेंदी बीमारी वधी वेंदी इहा मौत जो ख़तरो आहे उन वक़्त में तो इनकार करे सघे
ऐं वरी जेकॾहिं आईंदा रखण जी उमेद न हुजे, इहा त उमेद त 70-80 साल खां मथे माण्हू जी थींदी आहे। हीअं त इंसान जेको आहे 50-60 साल वारी उमिरि ताईं रोज़ रखण जी सलाहियत आहे, उन वक़्त में पंहिंजे तरफ़ ख़तम आहे फिजाई वेठो आहे। बहरहाल मूं अर्ज़ु कयमि त 4 अमलनि जो इहतमाम कयो। हिकिड़ो सियाम रमज़ान, ॿिए नंबर ते क़याम रमज़ान। क़याम रमज़ान जे बारे में नूरानी अर्ज़ु कयमि, जेके दोस्त 8 रकातूं पढ़ी करे हलिया था वञनि उहे यादि रखनि 8 रकातूं जेकॾहिं तव्हांजो पंहिंजो अकुल आहे त इहो तव्हांजो अकुल दीन जो नालो न आहे। जीअं मूं अर्ज़ु कयमि, सहाबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जो अकुल अवां ऐं असांजे अकुल खां वधीक आहे। हीअ दुनिया जे अंदरि शैतान ऐं फासिद क़िस्म जा माण्हू पैदा थिया आहिनि जेके चवंदा आहिनि असां रसूलुल्लाह जा ताबेदार आहियूं। साहब जा थोरो, अरे जंहिंजे ईमान जी गवाही क़ुरान ॾिनी उनजे मथां तुंहिंजो अकुल मथे थियो। अल्लाह फरमाए त अला इन्नहुम हुमुस सुफाह व इज़ा क़ील लहुम आमिनू कमा आमन अन्नास। कुरान फरमाए सूरह बकरा जी इब्तिदा में फरमाईंदा ईमान ईअं आणे जे ईमान आणे सहाबा कमा आमन अन्नास क़ालू अनुमिनु कमा आमन सुफाह। काफ़िरनि चयो असां ईअं ईमान आणे जीअं सहाबा बेवकूफ़ ईमान आणे, सहाबा खे बेवकूफ़ चवंदा काफ़िर। अल्लाह फरमाए त ख़बरदार, उलमा फरमायो इन मां इहो नुक़्तो निकितो, हुननि सहाबा खे बेवकूफ़ चयो, अल्लाह उन्हनि खे क़ुरान जे अंदरि बेवकूफ़ फरमायो। अला इन्नहुम हुमुस सुफाह, रब फरमायो तहक़ीक़ इन्नहुम अरबी के अंदर इन तहक़ीक़ जी माना ईंदो आहे। फरमाईंदा इन्नहुम हुमुस सुफाह वलाकिन ला यअलमून। ये सहाबा के बेवकूफ़ चवंदा, अल्लाह क़ुरान जे अंदर ऐलान फरमायो ये पाण बेवकूफ़ अथव। रसूलुल्लाह जी शरीयत के साहबा संग सहाबा जी जमात रखण जी तादाद में गिरका तो पढ़ियो आहे, हुन जे पोइ लॻी पओ छॾियो न फसादनि खे। ऐं 3 नंबर ते मूं अर्ज़ु कयमि क़ुरान पाक जे ख़त्म जो इत्माम कयो, रमज़ान में क़ुरान जे ख़त्म जो इत्माम। ऐं 4 नंबर ते एतिकाफ़ जा ॾींहं अचण वारा आहिनि, ग़ालिबन ॾींहुं रमज़ान अंगारे जो ॾींहुं थिए थो। अंगारे जे ॾींहुं शाम जो अवां जेकॾहिं मर्द अवां घरनि जे अंदरि उमीद रखो था त पोइ तव्हां पंहिंजी घरवारनि खे एतिकाफ़ जी फज़ीलत बि ॿुधायो। शब क़द्र जा हासिल करणु वॾे में वॾी फज़ीलत आहे, अल्लाह जे दर ते धर्म हणी करे वेहणु वॾे में वॾी फज़ीलत आहे। पर जेकॾहिं तव्हांजी घरवारी ॿुधाई नथी त पोइ भलो पोइ पाण जो वेंदो। हीअं न त जेको आहे हमरा चऊं त पाड़े में जेको आहे थाउनि जो ख़र्चो घुरिजे पुछा कयूं कि न छा थियो आहे, कि घणो रोज़ो रखे थो। अब छाजो जहिड़ो आहे पाड़े में कि घणो रोज़ो रखियो आहे तंहिंजे करे जहिड़ो आहे। सो अहिड़े नमूने सां त अहिड़ो जेको अमल न करे उन में उमेद हुजे त एतिकाफ़ जी फज़ीलत ॿुधाए, न हुजे त पाण भला मस्जिद में वेह। एतिकाफ़ जी तमामु वॾी फज़ीलत आहे। शब क़द्र जी हासिलात जे लाइ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पाण फरमाए साहब फरमाइनि था असां साईंजन खे ॿिया अमल कंदे छॾींदे ॾिठोसीं जेके नफ़िली अमल आहे, सुनन अमल जेके चइबो आहे ग़ैर मुअक्किद अमल। ही भी एतिकाफ़ जी सुनत किफ़ाया आहे त उहे अमल कंदे छॾींदे ॾिठोसीं। पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं खां पाण साईं जन मके खां हिजरत फरमाए करे मदीना मुनव्वरा में आया त जेतिरो वक़्तु साईं जन मदीना मुनव्वरा जे अंदरि रहिया मुसलसल तेसी ताईं साईं जन हुया त मस्जिद नबवी जे अंदरि साईं जन एतिकाफ़ करणु फरमाईंदा। आख़िरी सेकंड लाइ साईं जन खां कंहिं जंग ते वञण जे करे रहिजी वियो त आख़िरी साल में जॾहिं साईं जन वफ़ात करे विया, हिन दुनिया खे छॾे विया, त उन साल जे अंदरि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन रमज़ान जा आख़िरी 2 अशरा मस्जिद जे अंदरि एतिकाफ़ करणु फरमायो। पाण फरमायो मां पहिरियों अशरो बि एतिकाफ़ कयमि, लैलतुल क़द्र न ॾिठमि, ॿियो अशरो बि एतिकाफ़ कयमि, लैलतुल क़द्र न ॾिठमि। फरमाईंदा 3 अशरो मां एतिकाफ़ कयमि, 3 अशरे जे अंदरि अल्लाह तबारक व तआला मूंखे लैलतुल क़द्र जहिड़ी नेमत नसीब फरमाई। ऐं लैलतुल क़द्र उहा राति आहे जंहिंजे अंदरि क़ुरान नाज़िल थियो ऐं जंहिंजे अंदरि इबादत जो सवाब 1000 महीननि जी इबादत जो सवाब रखियलु आहे। तंहिंजे करे मर्द कोशिशि करे इहे ॾींहं गुज़री वेंदा जहिड़ी तरह 15 रोज़ा बि गुज़री विया, 16 बि वञे थो, एॾा ॾींहं गुज़री वेंदा जंहिंखे वेहणो आहे अॼु खां इरादो करे छॾे मर्द मस्जिद में औरत पंहिंजे घर जी कुंड में एतिकाफ़ में वेहण जी नियत कयो। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे अल्लाह साईं असांजे रमज़ान खे क़ीमती बणाइण फरमाए, असांजे अमलनि खे क़बूल फरमाए। वाख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।